त पाण सल्लल्लाहु फरमायो जेको इहो कौले ज़ूर नथो छॾे, यानी कूड़ ॻाल्हाइणु नथो छॾे, गिबत करणु कोन थो छॾे, त पोइ पाण सल्लल्लाहु फरमायो कि लैसा लिल्लाहि हाजा, अल्लाह ताला खे उन जे रोज़े जी ज़रूरत न आहे। त पोइ रोज़े जी हालत में जॾहिं इंसान इहे अमल कंदो त रोज़े जी हालत में त उनजे अज़ाब में मज़ीद इज़ाफ़ो थींदो। रोज़े जी बुनियादी फ़लसफ़ो आहे उहो लअल्लकुम तत्तक़ून, इहो रोज़ो जे तक़वा पैदा नथो करे त पोइ उन रोज़े जो फ़ाइदो न आहे। कल्ह ई थरपारकर खां हबीबुल्ला नोड़ियो सवाल कनि था शेख ख़ालिद साहिब खां त रोज़े जी हालत में हिकु माण्हू सॼो ॾींहुं आराम करे थो, सुम्हे थो या गेम खेॾे थो, या को माण्हू ईअं चवे थो त आउं मोबाइल ते मसरूफ़ या सोशल मीडिया ते पर दीनी बहस मुबाहिसो करियां थो, त उन हवाले सां छा हुकुम आहे उन माण्हू जो जेको रोज़े जी हालत में इन मसरूफ़ियात में मसरूफ़ आहे? इहो बि तमामु यानी कि ज़रूरी सुवालु आहे ऐं मुस्लमान जेके आहिनि उन्हनि जी ग़ालिब अक्सरियत बिलख़ुसूस नौजवान जेके आहिनि इन फितने में मुब्तला आहिनि। त बुनियादी तौर ते रोज़े खे ॾिठो वञे कि रोज़े जो जेको फ़लसफ़ो आहे असल, त अल्लाह तबारक तआला क़ुरान मजीद में फ़रमायो आहे कि कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, त ताकि तव्हां परहेज़गार थियो, तक़वा इख़्तियार कयो। त जॾहिं इंसानु मिसाल जे तौर ते सॼो ॾींहुं जेको आहे उहो या त निंड में गुज़ारे छॾंदो रोज़ो, या मिसाल जे तौर ते गेम खेॾंदो रहंदो, या ॿिनि जेके बि क़िस्म जूं रांदियूं आहिनि उन्हनि में मसरूफ़ रहंदो, या फिल्मूं ॾिसंदो रहंदो, या वीडियो गेम हलाईंदो रहंदो, त मक़सदु इन सां तक़वा त हासिलु न थी। त इहे त तमामु जूं तमामु जेके बि शयूं आहिनि इहे लग़व ऐं बेहूदा शयूं आहिनि जंहिंखे हिकिड़े ईमान वारे माण्हू खे इन खां बचणु खपे। इहे आम हालात में बि इन जी शरीयत में रुख़्सत न आहे। त रोज़े जी हालत में जॾहिं इंसानु कंदो त पोइ उनजो त जुर्म जेको आहे इन खां तमामु वधी वेंदो। त इन जे लाइ जेको रोज़े जी बुनियादी फ़लसफ़ो आहे उहो लअल्लकुम तत्तक़ून, त इहो रोज़ो जे तक़वा पैदा नथो करे, परहेज़गारी पैदा कोन थो करे, नफ़्स जो तज़कियो कोन थो करे, इंसानु साॻी रूटीन में आहे, त पोइ उन रोज़े जो फ़ाइदो न आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मल्लम यदा क़ौल ज़ूर वल अमल बिही वल जहल फलैसा लिल्लाहि हाजतुन अन यदा तामहु व शरबहु। सही बुखारी जी हदीस आहे कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको शख़्स क़ौल ज़ूर नथो छॾे, क़ौल ज़ूर जी तफ़सीर अहले इल्म इहा कई आहे त यानी कि ग़ीबत करणु, चुगलियूं हणणु, कूड़ ॻाल्हाइणु रोज़े जी हालत में, कूड़ी गवाही ॾियणु, इहे सभु जेके आहिनि क़ौल ज़ूर में अचनि था। यानी कूड़ ॻाल्हाइणु, ग़ीबत करणु माण्हुनि जी, चुगली करणु, या मिसाल जे तौर ते जेको आहे कूड़ियूं गवाहियूं ॾियणु, इहे सभु ज़ूर में अचनि था। त पाण सल्लल्लाहु फरमायो जेको इहो क़ौल ज़ूर नथो छॾे, यानी कूड़ ॻाल्हाइणु नथो छॾे, ग़ीबत करणु कोन थो छॾे, माण्हुनि खे पाण में विड़ाइणु नथो छॾे, त वल अमल बिही, ऐं पाण बि माण्हुनि खे बि उहो ॿुधाए थो, पोइ पाण बि उन ते अमल करे थो। वल जहल, ऐं जहल जी उलमा इहा तफ़सीर कई आहे त उन में हर क़िस्म जी बुराई अची वञे थी। त हर क़िस्म जी बुराई नथो छॾे ऐं क़ौल ज़ूर बि नथो छॾे, त पोइ पाण सल्लल्लाहु फरमायो कि लैसा लिल्लाहि हाजा, अल्लाह ताला खे उन जे रोज़े जी ज़रूरत न आहे, छो जो अल्लाह ताला मुस्तग़नी आहे। त इन जे लाइ लाज़मी आहे कि रोज़े जी हालत में इंसानु क़ुरान मजीद जी तिलावत करे, अल्लाह ताला जो ज़िक्र करे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़े ऐं पंहिंजी ज़िंदगी खे इबादत जे अंदरि गुज़ारे। छो जो रमज़ान जो महीनो तरबियत ऐं ट्रेनिंग जो महीनो आहे। इहो तरबियत जे ट्रेनिंग जे महीने में जे इंसान इन ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो त पोइ त रमज़ान खां पोइ रमज़ान गुज़रंदे उन जी तबियत ते इहो असरु जेको आहे ख़तमु थी वेंदो। ऐं क़ुरान मजीद में बि हिकिड़ी आयत आहे त रब्बुल आलमीन इरशाद फरमायो कि मिनन नासि मन यश्तरी लहवल हदीसी लियुदिल्ल अन सबीलिल्लाह, के माण्हुनि मां कहिड़ा माण्हू इहे अहिड़ा बि आहिनि जेके अहिड़ा कलाम जेके आहिनि ख़रीद कंदा आहिनि जेके अल्लाह ताला खां गाफ़िल करण वारा, लहवल हदीस यानी कि जेके अल्लाह ताला खां गाफ़िल करण वारा आहिनि। उन शख़्स जे बारे में रब्बुल आलम फरमायो कि उलाइक लहुम अज़ाब मुहीन, इन्हनि जे लाइ ख़्वार करण वारो, ज़िलत वारो जेको आहे अज़ाब आहे। त जॾहिं इंसानु जेको आहे आम हालत में बि अल्लाह ताला चए थो त अल्लाह खां रोकण वारा जेके कम आहिनि उहे इंसानु कंदो त उन्हनि जे लाइ ज़िलत वारो अज़ाब आहे। त पोइ रोज़े जी हालत में जॾहिं इंसानु इहे अमल कंदो त रोज़े जी हालत में त उनजे अज़ाब में मज़ीद इज़ाफ़ो थींदो। त मोमिनीन जी इहा सिफ़ात आहे त इज़ा मर्रू बिल लग़वी मर्रू किरामा,
जॾहिं हू बुराई बेहयाई बेहूदगी जी शयुनि खां गुज़रंदा आहिनि त शरीफ़ाना अंदाज़ में गुज़रंदा आहिनि। त इन जे लाइ असां तमामु पंहिंजे पाण खे बि नसीहत कयूं था ऐं तमामु नौजवान मुस्लमाननि खे ऐं आम मुस्लमाननि खे बि इहा नसीहत कयूं था त रोज़े जो जेको मक़सदु आहे उहो तक़वा परहेज़गारी पैदा करणु, पंहिंजी तरबियत करणु जे ऐं इन हालति में इंसानु तमामु उहे कमु छॾे ॾिए जेके इन तरबियत ते असरअंदाज़ थींदा आहिनि। सॼो ॾींहुं निंड में गुज़ारणु इहो बि सही न आहे। जे इंसानु राति न सुतो आहे, को कमुकारु आहे, मसरूफ़ियत आहे, त सुबुह जो जेको आहे उहो हिकिड़ो मख़सूसु वक़्तु करे उहो आरामु करे, बाक़ी वक़्तु जेको आहे निमाज़नि में ज़िक्र अज़कार में क़ुर जी तिलावत में गुज़ारे। ऐं बाक़ी वीडियो गेम थी विया, बाक़ियूं रांदियूं थी वियूं, इहे त उमूमी तौर ते शरीयत में आम हालात में बि सही न आहिनि, लहवुल हदीस में ईंदियूं आहिनि। त इहो रोज़े में त जेको आहे इन्हनि जो मामिलो ज़्यादा ख़तरनाक हूंदो आहे। अल्लाह ताला सम्झ जी तौफ़ीक़ ॾे। बार पर हिकिड़ो शइ सोशल मीडिया सां ई उनजो तालुक़ु रोज़े जी हालति में, हाणे हू चवे थो त आउं सोशल मीडिया ते दीन जो कमु पियो करियां, को नेकी जो कमु थो करियां, तबलीग वग़ैरह करियां थो, त उन हवाले सां दीन जे कम जब हिकिड़ो ॿ क़िस्म जूं शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो आहे त मिसाल जे तौर ते इंसानु कंहिंखे नसीहत करे पियो, वाज़ करे पियो, इहो त जाइज़ आहे, इहो त नेकी जो अमल आहे न, इन में त इंसानु करे। ॿियो हिकिड़ो आहे फुज़ूल बहस मुबाहिसो, यानी कि मिसाल जे तौर ते जाहिलनि सां गॾु उन्हनि खे उलझाइण बहसनि में, अमूमी तौर ते जेके जाहिल माण्हुनि सां मुनाज़रनि में लॻी रहणु, ठीकु आहे, इहे शइ जेका आहे न इहा न आहे। छो जो इन जो नतीजो जेको आहे आख़िर में जहिड़े ते जेको आहे गार गंद ते आख़िर में इहो नतीजो निकिरंदो आहे, इन्हनि बहसनि खां बचे माण्हू, ठीकु आहे। बाक़ी अहिड़ो को आहे माण्हुनि खे को नसीहत करणु, को वाज़ करणु, को हदीस शेयर करणु, को दर्स वग़ैरह ॾियणु, इहो जाइज़ आहे, हिन में को हर्ज न आहे, इहो त ख़ैर जो कमु आहे। जज़ाकल्लाह वासिम जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।